सिंध यूनिवर्सिटी के सैयद अलंदो शाह कैंपस के शागिर्दनि पूर्व वाइस चांसलर खिलाफ कैंपस की गेट आॾो एहतजाज किया है। अवां खे आगाह कंदा हलूं अहम ख़बर है। पुलिस एहतजाज कंदड़ शागिर्दनि ते कड़की पई। 4 शागिर्दनि खे गिरफ्तार किया वियो है। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं अहम ख़बर है। नुशर अफरोज़ मां सिंध यूनिवर्सिटी के सैयद अलंदो शाह कैंपस के शागिर्दनि जो पूर्व वाइस चांसलर खिलाफ कैंपस के गेट आॾो एहतजाज किया वियो है। पुलिस एहतजाज कंदड़ शागिर्दनि ते कड़की पई। 4 शागिर्दनि के गिरफ्तार किया वियो है। तफ़सील वठंदासीं नुशर अफरोज़ मां ज़ाहिद कामखानी खां। ज़ाहिद आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिशारत सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो जे सैयद अलंदो शाह कैंपस जेको है उनके पूर्व वाइस चांसलर और इंतजामिया के खिलाफ स्कूल यूनिवर्सिटी या शागिर्द गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां मुतालबा जे मंत लाइ सरापा एहतजाज बनियल आहिनि। अॼु बि जेको आहे शागिर्द ऐं शागिर्दनि जो वॾो अंग जेको आहे यूनिवर्सिटी कैंपस जे ॿाहिरां पुरअमन एहतजाज करे रहिया। पुरअमन एहतजाज जी कैंप ते जेको आहे नौशरो पुलिस जेको आहे पहुची पई आहे। जंहिंखां पोइ 4 शागिर्दनि खे जेको आहे जिनमें कामरान तगड़ आहे, करामत मेमून आहे, तस्लीम तगड़ आहे, आसिफ आहे, उन्हनि खे जेको आहे पुलिस गिरफ़्तार करे खणी वई आहे। हुन खां पोइ शागिर्दनि में जेको आहे एहतजाज में शिदत अची वई ऐं कुझु देरि पहिरें जेको आहे शागिर्दनि ते एहतजाज बाद जेको आहे पुलिस ॿियनि शागिर्दनि खे आज़ादु करे छॾियो आहे। हिन वक़्तु बि जेको आहे शागिर्दनि जो जेको एहतजाज आहे उहो यूनिवर्सिटी कैंपस जे आॾो हली रहियो आहे। हिन वक़्तु जेको आहे असिस्टेंट कमिश्नर नौशर अफरोज़ एहसानुल्लाह यूसुफ़ज़ई ऐं हिन वक़्तु यूनिवर्सिटी पहुतो आहे। शागिर्द अॻवान सां ॻाल्हि ॿोल करियो आहे। पूर्व वाइस चांसलर सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे। शागिर्दनि जो हिकिड़ो मुतालबो आहे त जेसि ताईं वाइस चांसलर खे हटायो न वेंदो हुन जो एहतजाज जारी रहंदो। जी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।